हिकिड़े बादशाह कयो ऐलान त बाबा जेको मूंखां सवाल कंदो मां उन जो सवाल पूरो कंदुसि। वज़ीरनि पाण में सलाह कई, कंहिं चयो त मां फलाणी विज़ारत, कंहिं चयो त हीअ शइ, कंहिं चयो त हीअ शइ, को ग़रीबो चई मेंह वठंदुसि, कंहिं चयो बकरी, कंहिं गऊं, सभिनी पे रिथूं रिथियूं। हिकिड़ी बेचारी बेवह ॾुखायल का ग़रीब औरत बि पाड़े में रहंदी हुई, उहा बचे कतार में बीठी। तो मूं पुछो कुराड़ी दे ख़बर अॼु तूं लाइन में बीठी ही? चई बादशाह जो ॾियण जी ॻाल्हि कई आहे। छा घुरंदी? चई मुंहिंजी मर्ज़ी आहे, कंहिंखे कोन ॿुधाई। सभु को बादशाह वटि ईंदो वियो, बादशाह वाइदे मुताबिक़ ॾींदो वियो। तवजह कजो दोस्तो, वठंदा विया। जेॾी महिल उन कुराड़ीअ जो वारो आयो, बादशाह जो हा कुराड़ी तोखे छा खपे? निहारे चई मूंखे तूं खपी। छा चई? कुराड़ा त ॻाल्हायो, भला नौजवाननि खे छॾियो। उन कुराड़ीअ चयो ऐं बादशाह मूंखे तूं खपी। बादशाह चयसि त छा मतिलब आहे तुंहिंजो? चई बादशाह मूंसां शादी कर। बादशाह चयसि तूं चरी थी आहे छा? शादी उन सां कबी आहे जंहिंसां मोहबत हूंदी आहे, या शादी उन सां कबी आहे जंहिंजा मिट माइट रिश्तो तय कराईंदा आहिनि, उन सां शादी कबी आहे। तूं कीअं थी चई? बादशाह मर्ज़ी तुंहिंजी आहे, मां यहाँ सवाली बणिजी, सवाल क़बूल करण न करण त तुंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजो सवाल आहे। बादशाह वज़ीरनि खे चयो, चाचे मोहम्मद ईसा जहिड़ा के वज़ीर वेठा हुया, उन्हनि खे चई नदीम मोहम्मद ईसा गॾिजी वञी हिन चरीअ खे सम्झायो। उन्हनि चयसि चरी तोखे छा थियो? चई मां चरी न आहियां, तव्हां चरिया हो। चरिया जे मूं चवनि से चरिया आहिनि पाण, कहिड़ी तन खे ॼाण आजिज़ उजण इश्क जी। चरियो चवण सवलो आहे, पर चरियो थियण ॾाढो ॾुखियो अथई। यादि रखी छॾिजां, कॾहिं चरियो थी ज़िंदगीअ में अची ॾिस त ख़बर पवई त चरियाइप जो मज़ो कहिड़ो आहे। बादशाह ऐलान कयो, खुफ़िया मुंडी लिकाए ठहराए ऐलान कई त अॼु मुंहिंजे न सॼे राज में चरियो केरु आहे? केरु चवे त मां चरियो, सभु को चवे मां शेर, बा केरु सॾाए? सभिनी चयो असां सियाणा सियाणा। हिकिड़ो कुंड में को ख़ुदा जो साले बानो फ़क़ीर वेठो हो, ॾिठई बादशाह तो चवे त चरियो केरु आहे? उथी बीहे, हे हड़ई सियाणा वेठा आहिनि, नारो हणी उथी बीठो। चई बादशाह तोखे चरियो खपे? मां चरियो वेठो आहियां, हुकुम कर। जेॾी महिल बादशाह ॾिठो त हिकिड़े ई नारो ऐं चए हेॾे अच। आयो, जे स्टेज ते बादशाह वेठो आहे, भर में विहारे बादशाह जो हीरन वारी सोनी मुंडी कढी। जेॾी महिल हीरन जी मुंडी जो फ़क़ीर जे चीच में पारायई त वज़ीरन जूं दाहूं निकिरी वयूं। भला अहिड़ी ख़बर हुजे त असां हड़ई चरिया थी वञूं। लालची आहे न इंसान। असां वरी ॿियो दफ़ो न ॻाल्हाइजो, कुर्ब कजो। अदा ॻाल्हि सम्झ में अचे थी न? कान थी अचे सम्झ में? मुंहिंजो मूड आहे कुझु घणो वेहण जो, इन करे तव्हांजो थल थो पियो ॿधां। ज़िंदगीअ में वरी या नसीब आहे, अॼु तव्हांखे महबूब जो मेराज उहो थो ॿुधायां जो इंशा अल्लाह ताला दिलि ठरी पवंदी, वाग मदीने वरी पवंदी। ऐं सुहिणे अलीअ जो मीलाद बि कुझु ॿुधाईंदोमांइ, पर अहिड़ो ॿुधाईंदोमांइ जो ॿुधण सां हितो मोटंदे अली अली कंदो वेंदे इंशा अल्लाह ताला। पर तोखे ज़हनी तौर ते तैयार कयां। जंहिं वक़्त में उन फ़क़ीर खे उहा मुंडी मिली, हाणे त वज़ीरनि जूं ॼड़ूं निकिरी वयूं, त अहिड़ी ख़बर हुजे त असां हड़ई चरिया हुजूं हा। ख़ैर फ़क़ीर मुंडी खणी हलियो वियो, महफ़िल बर्खास्त थी वई। बादशाह जो पछाड़ी जो टाइम आयो, बीमार थी पियो, चङाई कान पई थिए, बीमारी न पई छॾे। माण्हू न चए ॿुधायो हो फ़क़ीर फलाणे बादशाह ॾे था वञूं, ॾाढो चवनि था बीमार आहे। चई जेकर बीमार आहे त मां बि हलां थो। उहा मुंडी खई, उन फ़क़ीर आयो अचे बादशाह जे दरबार ते बीही। उन जे मुशीरनि खे चई मूंखे बादशाह सां ज़रूरी मुलाक़ात करणी आहे। चयो बादशाह ॾाढनि आख़िरी पसाहनि में आहे। चई मूंखे बि इन्हनि पसाहनि में ज़रूरी मुलाक़ात करणी आहे। मुस्लमान तवजह कजां। जेॾी महिल बादशाह वटि पहुतो, नियारे जे बादशाह सुञाणी थो? चई न। उहा मुंडी कढी ॾेखारे, चई भला हिन मुंडीअ खे सुञाणी थो?
ची इन मुंडरीअ खे सुञाणा थो ची कंहिंखे ॾिनी हई ची हिकिड़ो चरियो हुयो मुंहिंजे राज में उन चरिये खे ॾिनी हमें ची ठीकु आहे चरिये खे ॾिनी हई ची चरिये खे ॾिनी हमें ची हाणे ॾे ख़बर काॾे थो पियो वञी ची पंहिंजे असुली ॾेह थो वञा ची ऐं बादशाह ॾे ख़बर जेॾी महिल तूं शिकार ते निकिरण जो इरादो कंदो हुए त 8-8 ॾींहं अॻु में इलाइक़ो साफ़ थींदो हो चई थींदो हो चई तूं हिकिड़ो कलाक या 2 कलाक वेंदे हुए 8-8 ॾींहं माण्हू इलाइक़ा साफ़ करे एरे खेरे वल्लू घेरे खे कढी करे तुंहिंजे लाइ मैदान साफ़ करे तुंहिंजे शिकार जा सामान तैयार कंदा हुया 8-8 ॾींहं तुंहिंजो इस्तक़बाल थींदो हो चई थींदो हो चई हिकिड़े कलाक लाइ जिथे वेंदे हैं उते 8-8 ॾींहं तैयारी कराईंदे हैं अॼु जंहिं सफ़र ते वञी थो पियो ॾे ख़बर उन जे लाइ घणा ॾींहं तैयारी कई अथई अॼु जंहिं सफ़र ते वञी थो उहो कहिड़ो सफ़र आहे चई क़बर आहे चई ॾे ख़बर घणा मुंशी वज़ीर मोकिलिया अथई सफ़ाईअ जे लाइ घणनि उते इस्तक़बाल कयो अथई त बादशाह जो कंध हेठि थियो चई कंध हेठि न कर अॼु मूंखे जवाब ॾे त तूं चरियो हुए या मां चरियो हुयुसि उहा मुंडरी ॾेखारे चई ॾे ख़बर तूं चरियो हुए या मां चरियो हुयुसि निहारे चवे थो तूं चरियो कोन हुई चरियो त मां हुयुसि जो असली सफ़र खे छॾे नकुली सफ़र जी तयारी पे कयमि बेशक तूं सियाणो हुए जंहिं नकली सफ़र खे छॾे असली सफ़र जी तयारी करे छॾी नकुली नफ़े खे ॾिसण जे बजाय असली नफ़ो ॻोल्ह मुस्लमान अॼु उन नफ़े जो तोखे उन सौदे जो तोखे ॿुधायो वेंदो जेको सौदो तोखे अहिड़ी जॻह ते कमु ईंदो जिते न अम्मा कमु अचई न अबू कमु अचई न भाउ कमु अचई न भेण कमु अचई न मिट कमु अचनि न माइट कमु अचनि न दोस्त अचई न यार अचई सभई लटे कुटे सटे ज़मीन सिधी करे छंडकारो ॾेई अहिड़ो लोह करे ईंदई मथां राति मोटी अचे त ॿार डिॼनि सॼी उमिरि गॾु रहियो हाणे मथां मोटी अचे त ॿार डिॼनि रुगी ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी को तस्वीर जो थो अचे त ॿार डिॼनि था मोटी आयो आहे छा ज़िंदगी गुज़ारी कोन डिगो कमाई कोन डिगो हाणे रुगी हिकिड़े ॾींहुं आया त डिॼो था इहा अथव दुनिया जी वफ़ाई इन नंढड़े नफ़े खे छॾ अॼु तोखे उहो नफ़ो मिलण वारो आहे उहो तोखे फ़ाइदो मिलण वारो आहे रुगी तूं हीअ दिलि जी दरी खोले ऐं पंहिंजे दिलि खे हाज़िर करे वेह इहो अहिड़ो नफ़ो अथई जिथे सभु छॾे वेंदई मुंहिंजो महबूब अचे उते बि तोखे अॾींदई हे सभु ऊंदा ई करे ईंदई हे जेके दुनिया जा यार अथई न ये ऊंदा ई करे ईंदई लहद में लाहे ॾिसंदो ई त सिरूं ॾेई नंढड़ो सोराख़ बि बंदि कंदा आहिनि छो मतां का नंढड़ी रोशनी बि थिएसि ठुप ऊंदह करे हक़ीक़त में आशिक चवनि था त इहा तुंहिंजे आॾो सबक़ आहे त जन जे लाइ सॼी ज़िंदगी तो रोशनियूं कयूं अॼु तुंहिंजे लाइ ठुप ऊंदह करे था वञनि ऐं जंहिं न महबूब खे यादि ई कोन कई जंहिं पुनल ते प्यार में दुरूद ई कोन पियो पढ़ी जेॾी महिल सफ़ा ऊंदह करे मोटंदई त रोशनी करण उहो मुंहिंजो हिकिड़ो ई यार ईंदो उहो महबूब रोशनी करण ईंदुई जंहिंजे अॼु मेराज जे महफ़िल में वेठो आहीं पोइ ॿुधाए त क़बर जी रोशनी खपई या न खपई जवाब ॾे खपई या न खपई पोइ जे खपई न त अॼु मस्त मोमिन थी वेह दीवानो मोमिन थी वेह आशिक मोमिन थी वेह अहिड़ो मोमिन थी वेह जंहिं मोमिन खे चयूं त ॾे ख़बर जेॾी महिल न तोखे क़बर में अचे मुनकर नकीर ईंदा पोइ छा कंदे हे पक्का सबक़ करे छॾ कम ईंदई हुते हे कम सबक पक्का करे छॾ कम ईंदई उते किथे कम ईंदई जिथे केर न हूंदी उते कम ईंदई चई कीअं कंदे चई जेॾी महिल न मुनकर नकीर मुंहिंजे अचे क़बर में बीही ऐं मूंखे उथारींदा त उथी घणेई सुतो हई त निहारे चवंदो मान ॾियो ख़बर मुंहिंजे कमरे में आया हो चई तुंहिंजे कमरे में आया हो चई पोइ मुंहिंजे कमरे में आया हो त अस्सलाम वालेकुम चयो अथव हाणे खां ई सबक पक्का कर आशिकनि जा हिकिड़ो आशिक थो चवे जीअं मुनकर नकीर ईंदा चवंदो मान ॾियो ख़बर मुंहिंजे कमरे में आया हो न चई हा चई पोइ जे मुंहिंजे क़बर चओ या कमरो चओ अस्सलाम वालेकुम चयो अथव चई न चई जे न चयो अथव त महिरबानी करे पहिरीं पोइते मोटो पहिरीं अस्सलाम वालेकुम चई पोइ अंदरि अचो
ओ दीवानो तो चवे त इए कंदुस मां तू भी पक्को कर इए कंदे कम थी वेंदी चे पो छा थींदो चे जेॾीमहिल मुनकर नकीर पोइते थी ईंदा ई चवंदा अस्सलाम वालेकुम चवंदो सान वालेकुम सलाम ॾियो ख़बर कीअं आया हो पुछंदा मर रब्बुक तुंहिंजो रब कहिड़ो आहे मन दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे चवंदो मां ॾियो त ख़बर मूंखे सलाम कयो अथव चवंदा कयो अथऊं ॾियो चवंदो ॾियो ख़बर सलाम जॾहिं मूंखे कयो अथव त मुस्लमान सम्झी कयो अथव या हिंदू सम्झी कयो अथव सलाम जो मूं ते वरायो अथव त मुस्तफ़ा जो ग़ुलाम सम्झी वरायो अथव या को ॿियो टियों वरी सम्झी वरायो अथव चओ तोखे मुस्लमान सम्झी चई जॾहिं मुस्लमान सम्झी सलाम वरायो अथव त मुस्लमान त चइबो ई उनखे आहे जेको पंहिंजे रब खे मञींदो आहे न मुस्लमान त चइबो ई उनखे आहे जेको महबूब खे मञींदो आहे चई पो मुनकर नकीर चवंदा त भला पोइ असां छा कयूं मां चवंदोसान हाणे मां थो ॾसांव छा कयो मूंखां न पुछो मुंहिंजे रब खां पुछो त हीउ तुंहिंजो बानो आहे या कोन्हे मूंखां न पुछो त मां कंहिंजो बानो आहे मां त हुनजो बानो आहे तॾहिं त तव्हां अस्सलाम वालेकुम चयो मूं वालेकुम सलाम चयो चे महबूब जे बारे में चवंदो सान तरह सलाम तहां वराई महबूब जी सुन्नत न चवंदा हा पोइ मूंखां छो था पुछो मुंहिंजे आका खां पुछो मुंहिंजे महबूब खां पुछो मां त भिरिया सिटीअ मां महबूब जे मीलाद मेराज जो ॿुधी झंग में वियो हुउसि मां त महबूब जे मेराज जो ॿुधी कखरीअ मों बखरीअ मों अलाए किथां पंधु करे नदीम सूमरे जे वटि वियो हुउसि मां इन जे लाइ वियुसि त महबूब जो शान ॿुधां पोइ मूंखां छो था पुछो मुंहिंजे पीरीअ खां पुछो त मां हुनजो ग़ुलाम आहियां या न आहियां पोइ अंदाज़ो लॻा जेॾी महिल न मुंहिंजो महबूब फरमाए त ही मुंहिंजो ग़ुलाम आहे ॿुधाए त तुंहिंजे लाइ उते ॿेड़ो तरंदो या कोन तरंदो जवाब ॾे तरंदो न त पोइ उहा तयारी खपई या न खपई जवाब ॾे तयारी खपई त मां ॻाल्हि पे कई विसारींदुसि कोन ॻाल्हि पे कयमि न कुराड़ीअ जी यादि अथई न त हुन कुराड़ीअ चयो मूंखे बादशाह तूं खपी मूंखे तोसां शादी करणी आहे वज़ीरनि मियां नदीम ई अॼु वज़ीर था ठहियूं मियां नदीम सूमरे खे ई मियां मोहम्मद ईसा सोलंगीअ खे वज़ीरनि खे चई सम्झायोसि सम्झायो चई न सम्झंदसि बादशाह चयसि त ॾे ख़बर चरी तूं मूंसां शादी करे तोखे छा मिलंदो चवे थी आहे बादशाह मूंखे उहो कुझु मिलंदो जेको हिन मां कंहिंखे बि कोन थो मिले बादशाह ते तोखे छा मिलंदो चए थी बादशाह जंहिं तुंहिंजी विज़ारत घुरी आहे कुझु ॾींहंनि खां पोइ वेंदो हलियो जंहिं तुंहिंजी हीरा मोती जवाहर घुरिया कुझु ॾींहं खां पोइ खुटी वेंदा बादशाह मां जॾहिं न तुंहिंजे निकाह में अची वियसि तूं मूंसां ॻाल्हाई न ॻाल्हाई महल जी राणी त माई सॾु बसि न सुभान अल्लाह महल जी राणी त मां सॾु बसि न ऐं बादशाह पोइ मां चरी कीअं हा चरिया त इहे आहिनि जेके हेतिरे ते राज़ी थिया आहिनि मूंखे तूं मिली वञी त हीअ बादशाही मुंहिंजी थी वेंदी ओ 10% 20% 50% ते चरिया थियण वारा इन 50% जी पचर छॾ अॼु 100% जो सौदो कर उहो कंहिंसां सौदो करे रहियो आहीं चओ हिकु ख़ुदा सां ॿियो महबूब मदीने जे ताजदार सां करे रहियो अॼु अल्लाह खे राज़ी करण जे लाइ ऐं महबूब मदीने जे ताजदार खे राज़ी करण जे लाइ यादि रखी छॾ तूं दाह होरियां करी या तूं दाह ॾाढियां करी न तुंहिंजे होरियां दाह सां को फ़र्क़ु थो पवे न तुंहिंजे ॾाढियां दाह सां थो फ़र्क़ु पवे हा कुझु माण्हू माइक ते ॿुधंदो हा चवंदा आहिनि अञा ज़ोर ॾेई दाह कर अञा ज़ोर ॾेई दाह कर जीअं दाह कंदे तीअं मदीने जल्द पहुचंदे तव्हांजे दिलि खे ऐं तव्हांजे जज़्बनि खे जाॻाईंदा आहिनि लेकिन अल्लाह फरमाए थो व असिरू क़ौलकुम अविजहरू बिही इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर तूं होरियां ॻाल्हाई या तूं ॾाढियां ॻाल्हाई तूं ज़ुबान सां ॻाल्हाई या तूं दिलि में रुॻी सोची मां अल्लाह तुंहिंजे दिलि खे ॾिसी रहियो आहे अॼु हिते सौदो न तुंहिंजे होरियां ॻाल्हाइण जो हलंदो न तुंहिंजे ॾाढियां ॻाल्हाइण जो हलंदो अॼु हिते सौदो हलंदो तुंहिंजे दिलि जे कनेक्शन जो छाजो हलंदो अदा छाजो हलंदो जनरेटर ओ हुते ॿाहिरि पियो आहे निहारियो हुते रोशनी आहे जवाब ॾियो हुते रोशनी कान्हे छो कान्हे का जवाब ॾियो छो कोन्हे को पावर उते पे थो ठहे ऐं बल्ब वरी हिते थो पियो ॿरे
इन बलब खां पुछ त तूं हिते छो थो ॿरी, कंहिं तोखे ॿारियो आहे? जवाब ॾे थो ओ हुन पावर ॿारियो आहे। छो थो ॿरी? चवे थो मूं कनेक्शन जो पावर सां जोड़े छॾियो आहे। जेकॾहिं पावर झंग में आहे, कनेक्शन मुंहिंजा दोस्त हिन पिंडाल में आहे, त हिते बल्ब ॿरी रहियो आहे। यादि रखी छॾ, तूं वेठो त ॻोठ मोहम्मद इब्राहिम सूमरो जे ॻोठ में वेठो आहे, अंगण ते वेठो आहे, मियां मोहम्मद नदीम जे दावत में वेठो आहे। पर जेकॾहिं तूं दिलि जो कनेक्शन मदीने वारे साईं सां मिलाईंदे त तुंहिंजे ही दिलि वारो बल्ब ॿरी पवंदो। ऐं जॾहिं दिलि जो बल्ब ॿरी पवंदो त वाघ मदीने, चओ वाघ मदीने वरी पवंदी, दिलि तुंहिंजी ठरी पवंदी। अॼु हिन प्रोग्राम कराइण वारा आहिनि मियां गुलाम कादिर सूमरो, गुलाम हुसैन सूमरो ऐं नदी मोहम्मद सूमरो। ईसाले सवाब आहे गुलाम हुसैन जी न्याणी ऐं ॻोठ जो नालो आहे मोहम्मद इब्राहिम सूमरो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन महफ़िल में अचण वारनि जे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमाए। ऐं जन दोस्तनि पंहिंजे न्याणीअ जे रूह जे दर्जात जे बुलंदीअ लाइ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जी महफ़िल सजाई आहे। अल्लाह ताला उन्हनि जो ई दिल जूं तमन्नाऊं ऐं दुआऊं क़बूल फरमाए। तूं हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ त मूंखे पक थिए त जागियो हई या अञा सुतल हई। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। त मां बि कोन उथंदो साईं, जागी पओ त जल्द में हिकु ॿ ॻाल्हि करे तुंहिंजी जान छॾियां। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। बाहन में हथ अथव या थोड़ो हथ मथे कोन था खणो? अदा मूवी वारा तूं हथ त भरी नी यार, तूं रुगी मुंह जे मथां टंगियो वेठो आहिस, माण्हू वीचारा किथां हथड़ा खणंदा? हथ मथे करे चओ नारे तकबीर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, नारे तहकीक, हक जारिया, नारे हैदरी, या अली मुश्किल कुशा, नारे पीर, दम दस्तगीर। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ए हथ छो खड़ाया मां ख़बर अथव? इहो इन जे लाइ जो क़ुरान जी आयत पढ़ी ॾसियांव, मन दिल ठरी पे। सुभान अल्लाह फरमायो अल यौम नख्तिमु अला अफवाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहद अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। बेनियाज रब पांजे पाक कुरान करीम में फरमायो उहो ॾींहुं थींदो, उहो ॾींहुं थींदो जॾहिं तुंहिंजे ज़ुबान खे बि बंदि कयो वेंदो, तुंहिंजे ज़ुबान खे ॻाल्हाइण जी इजाज़त कान मिलंदी, ज़ुबान तुंहिंजी ख़ामोश हूंदी। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो तुंहिंजे हथनि खे हुकुम कयो वेंदो अॼु तव्हां गवाही ॾियो, तुंहिंजे पेरनि खे इजाज़त ॾिनी वेंदी अॼु तव्हां गवाही ॾियो। ज़ुबान तुंहिंजी बंदि हूंदी, हथड़ा ऐं पेरड़ा तुंहिंजा गवाही ॾींदा। पेरनि सां त ॻोठां पंधड़ो करे आयो आहियां मेरा जे मुस्तफ़ा ॿुधण जे लाइ। वरी हिकिड़ो दफ़ो जॾहिं हथड़ा खयई, दुनिया में हीअ मूवी गवाही ॾींदी, क़यामत जे ॾिहाड़े तुंहिंजा हथ गवाही ॾींदा ओ मुंहिंजा करीम रब। सुस्त ज़रूर हुयो, सुस्त ज़रूर हुयो, पर जेॾी महिल नारे तकबीर जो आवाज़ ॿुधई त मूंखे मथे करे अल्लाह अकबर जो नारो हयो हुयई। ए तुंहिंजा हथ गवाही ॾींदा,
ए तुझा हथ गवाही ॾींदा पोइ ॿुधा जेॾी महिल न अल्लाह जे दरबार में तुंहिंजा हथ गवाही ॾींदा त बेड़ो पार थींदो या कोन थींदो? बेड़ो पार थींदो न। जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तुंहिंजो जिस्म गवाही ॾींदो। इन जे करे पहिरीं अर्ज़ु करे वरी हाणे अर्ज़ु तो कई त पंहिंजे जिस्म खे सलामत रख। जिस्म सॼो हिकिड़े पासे, इन जिस्म जी सरदार तुंहिंजी दिल आहे। उन दिल खे सलामत रखी वेह। जंहिंजी दिल सलामत हूंदी आहे उहो वेठो फर्श ते हूंदो आहे, दीदार अर्शन जा रब कराईंदो आहे। सच्चा मोजिज़ा तुंहिंजा प्यारा महबूब मदीने वारा। सच्चा मोजिज़ा तुंहिंजा प्यारा महबूब मदीने वारा। तुझे कदमन में हन झुकंदा जिन इंस मलाइक सारा। ऐ तुझे कदमन में हन झुकंदा जिन इंस मलाइक सारा। रब उसन सहे पियो जिस्म मथा, मां सदको वञा तुझे इस्म मथा। रब उसन सहे पियो जिस्म मथा, मां सदको वञा तुझे इस्म मथा। मां सदको वञा तुझे इस्म मथा। मां सदको वञा तुझे इस्म मथा। कंदा छांव ककर हुया कारा महबूब मदीने वारा। कंदा छांव ककर हुया कारा चौ महबूब मदीने वारा। तुझे कदमन में हन झुकंदा जिन इंस मलाइक सारा। हाय वण पटिजी अचन प्या कोहन ता, चिटा कलमा पढ़ाई गोहन खां। वण पटिजी अचन प्या कोहन खां, चिटा कलमा पढ़ाई गोहन खां। चंड चीरिन तुझा इशारा महबूब मदीने वारा। तुझे कदमन में हन झुकंदा जिन इंस मलाइक सारा। थोड़ा शेर पढ़ंदुम दिल चवे थी जी कुछ ॾींहं अॻु में हालाणीअ जे शहर में हुजूर जे सहाबा जे शान खे बयान कयुम। अॼु ईअं वरी ॻोठ मोहम्मद इब्राहिम सूमरे जे ॻोठ में पंहिंजे मुस्तफ़ा जे मेराज खे बयान कयां। छा ख़्याल आहे? उहे नुक्ता ॿुधायांव जेके ज़िंदगीअ में तव्हां न ॿुधा हुजनि। मज़ो त तॾहिं आहे न। खोड़ जलसन जा शौक़ीन हिते वेठा आहियो। इंशाअल्लाह ताला दावा सां थो चवां, खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं तूं ॿुधी अथनि जेके ज़िंदगीअ में इन अंदाज़ में तो न ॿुधियूं हूंदियूं, जंहिं अंदाज़ में अॼु तोखे सॼण साईं जे दरड़े जो फ़कीर आशिक राजपर ताहिरी ॿुधाए रहियो आहे। इंशाअल्लाह ताला खोले थो चवां, साल गुज़री विया आहिनि, आशिक राजपर ताहिरीअ खे कोन सुञाणे सघियो आहे। जॾहिं आशिक ताहिरीअ खे नथो सुञाणे सघी त सॼण साईं खे किथां सुञाणे सघंदी। अज़ीज़ाने मन मेराज जो ज़िक्र कयां, मुझे बेनियाज़ रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर फरमायो, सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। महबूब जो मेराज
बयान थी रहियो आ क़ुरान करीम जे 15 पारे जे अंदर मस्जिद हराम खां वठी करे मस्जिद अक़सा ताईं 15 पारे जे अंदर जिक्र थी रहियो आ। लेकिन मुझे मुस्तफ़ा करीम जो मेराज रुगी मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं नाहे। मुझे मुस्तफ़ा जो मेराज तला मकानन ताईं आ। लेकिन अल्लाह कुरान करीम जे अंदर बियन मुख्तलिफ जगहुन ते सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। कुरान करीम जो आयतों मुझे करीम रब नाज़िल करे कायनात जे आॾो उन ला मकान जो भी ज़िक्र फरमायो आ, मेहरबान जो भी जिक्र फरमायो आ। मगर 15 पारे जे अंदर मस्जिद हराम खां वठी मस्जिद अक़सा ताईं जो जिक्र आ। अज मां भी मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं तोखे वठी हलां। अॻिते हलियासीं त पोइ ॾिसंदासीं, पर तोखे समझाईंदो हलां त अल्लाह जी ज़ात मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं रुगी इन 15 पारे में जिक्र छो कयो, इन में राज कहिड़ा हुया। छा ख्याल आहे? मेराज जो बयान ॿुधो अथई, अॼु राज ॿुध। बयान त ॿुधो अथई मेराज जो, सॼी उमिरि 1400 साल हुज़ूर जा ग़ुलाम ॻाईंदा पिया अचनि, आशिक़ ॿुधंदा पिया अचनि। लेकिन राज़नि तां पर्दा कॾहिं कॾहिं खजंदा आहिनि। हर जॻह ते केरु कोन खणंदो आहे, हर कोई राज़नि तां पर्दा खणी कोन सघंदो आहे। चवण ॾे राज़ जी ॻाल्हि उहो कंदो आहे जेको राज़ वारो हूंदो आहे। हाणे असां तूं त गुनाहगार, सिंधीअ में छा चइबो आहे, या जवान थी वे या जवान जे पाड़ो वञी वसाए, या जवान थी वे या जवान जो पाड़ो वञी वसाए। तूं असां त गुनाहगार ज़रूर आहियूं, पर अहिड़नि जवाननि जे पले पिया हूं जेके मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मानड़ी त पंहिंजे घर में खाईंदा आहिनि, पर मुंहिंजा दोस्त पाणी वरी महबूब जे दड़े ते वञी पीअंदा आहिनि। आए है छा ॿुधाई तोखे ज़रूर ॿुधाईंदुमि, लेकिन मेराज खां शुरूआत कयां। मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही। पाक आहे उहा ज़ात जंहिं पंहिंजे बाने खे सैर करायो। पाक आहे उहा ज़ात जंहिं पंहिंजे बाने खे सैर करायो। केतिरे टाइम में लैला रात जे थोरे हिस्से में किथां खां वठी करे इलल मस्जिदिल हराम, लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। काबतुल्लाह शरीफ जे सहन खां वठी करे बैतुल मुक़द्दस यानी यरूशलेम मस्जिद अक़सा ताईं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाणे अचु त इन राज़ खे रुगी थोरो खोलियूं ता त ख़बर पवे त यार हिकमतूं कहिड़ियूं कहिड़ियूं रखियूं हने। पहरी हिकमत गौर सां ॿुध, अल्लाह ताला ला मकान जो ज़िक्र न कयो इन सूरत जे अंदर, इन बुनियाद ते जिथे मेराज जो जिक्र थी रहियो आ उते अल्लाह आसमानन जो जिक्र न कयो, अल्लाह जन्नतुल मौला जो जिक्र न कयो, सिदरतुल मुंतहा जो बैतुल मामूर जो जिक्र न कयो, सिदरतुल मुंतहा जो जिक्र न कयो, रफ रफ जो जिक्र न कयो, ला मकान जो जिक्र न कयो। छाजे करे जिक्र न कयो? तवज्जो कजा, मुझे बेनियाज़ रब खे ख़बर आ त मुंहिंजो महबूब सुबुह जो ऐलान कंदो, जन जे आॾो ऐलान कंदो,
उन्हनि जी रसाई न आसमान ताईं न सिदरा ताईं न बैतुल मामूर ताईं, जंहिंजी रसाई ओस्तो ई कान्हे उन्हनि जे आॾो ज़िक्र करण जी ज़रूरत ई कान्हे। ओ मुंहिंजा महबूब, इन मके जे माण्हुनि बस रुगी बैतुल मुक़द्दस खे ॾिठो आ। तो मुस्तफ़ा जी ज़िंदगी सॼी मके में गुज़री आ। तुंहिंजो ॼमण बि उन्हनि मके में ॾिठो, तुंहिंजो वेहण बि उन्हनि मके में ॾिठो, तुंहिंजो रहण बि उन्हनि मके में ॾिठो। कॾहिं बि उन्हनि जे आॾो अहिड़ो कोई सबूत नाहे त महबूब तूं बनी इसराइल वियो हुजी, यानी बैतुल मुक़द्दस में पहुतो हुजी, यरूशलेम में पहुतो हुजी। मां रब ॻाल्हि अहिड़ी थो कयां जेका उन्हनि खे बहस करण में सवली लॻे। हुननि जो ॾिठल हू बहस कंदा, हू ॾिसी पोइ बहस कंदा। मुंहिंजा मुस्तफ़ा तूं उन्हनि खे जवाब ॾींदो वेंदे, मां अल्लाह दुनिया खे ॿुधाईंदो वेंदुमि, दुनिया वारो मुंहिंजे महबूब ते शक न कयो। जेके तव्हां सालनि में शयूं ॾिसी ऐं घुमी ईंदा हो, मुंहिंजो मुस्तफ़ा हिकिड़े सेकंड खां बि अॻु में घुमी बि ईंदो आ त ॾिसी बि ईंदो आ। थियो बि ईअं ई अल्लाह ताला जा बानड़ो जॾहिं सुबुह जो मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान कयो त राति जे थोरे हिस्से में मां मुस्तफ़ा मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा मां थी आयो हां। अबू जहल जवाब नथो ॾे, कंधु हेठि करे अॻिते थो वञे, अॻिते वञी करे सुहिणे अबू बकर सिद्दीक़ खे थो चवे, ॿुध त तुंहिंजो यार छा थो चवे। पहिरीं चवे थो अबू बकर ॾे ख़बर, अबू बकर ॾे ख़बर। को माण्हू भला राति जे मिंटनि में हेॾी मंज़िल करे सघे थो? सुणे अबू बकर चयो नथो करे सघे। चई पोइ तुंहिंजो यार थो चवे त मूं कयो आहे। अबू बकर सिद्दीक़ चयो जे मुंहिंजो मुस्तफ़ा चवे थो त मूं सैर कयो आहे त इन में शक जी गुंजाइश ई कान्हे का। हाणे इते हिकिड़ो सबक़ मिली वियो त जेको आशिक ऐं मुहबत वारो हूंदो आहे उहो यार में शक, ॻाल्हि यार में शक कॾहिं बि न कंदो आहे। शक केरु कंदो आहे? ॻाल्हि शक केरु कंदो आहे? क़बर में कीअं थो अचे, हे कीअं थो थिए, हे कीअं थो थिए? शक उहो कंदो आहे जंहिंखे शक हूंदो आहे, पक उहो ॾींदो आहे जंहिंखे पक हूंदी आहे। एतिरा सादड़ा वेठा हो, कंहिंखां बि खणी पुछ त क़बर ऊंदाईअ में ॿुधंदो ई न त नाग ईंदा, लुंडियूं ईंदियूं, विचूं ईंदा। सभु मौलवी साहब ॻाल्हियूं कर, तूं सच थो चवीं, छो त तो नाग लुंडियूं ऐं बलाऊं विचूं ॾिठा आहिनि। पर चवीस असां निधण का न आहियूं, असांजे क़बर में न की नांगड़ियूं ईंदई, न की लुंडड़ियूं ईंदई, न की विछड़ियूं ईंदई, असांजे क़बर में मदीने जो घोट ईंदो। असांखे यकीन आहे, असांखे उम्मीद आहे त असांजो महबूब कॾहिं बि ग़ुलामनि खे निधण को कोन छॾींदो। जन खे पका हुए पक रखनि, जन खे कचा हुए भले शक में ई रहिजी वञनि। महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिको दीवानो सैयदना अबू बकर सिद्दीक़ अक़ुल को न हलायो आहे, इश्क जो जवाब ॾिनो आहे। दुनिया खे ॿुधायो दुनिया वारो, जेके दीवाना हूंदा आहिनि उहे अकुल खां न पर इश्क जो इस्तेमाल कंदा आहिनि। जंहिं वक़्त में मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं मके जे माण्हुनि गरजी करे हुल हुलाए ऐं अचे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सवाल कयो त जेकॾहिं राति जे थोरे हिस्से में मस्जिद हराम खां बैतुल मुक़द्दस ताईं तव्हां पहुता हो, तवजह कजो त अबू जहल अबू लहब सवाल कहिड़ो कयो। ऐं अल्लाह जा नबी सदाइण वारा, असांखे ख़बर आहे त तूं कॾहिं बि मके खां बैतुल मुक़द्दस कोन वयो आहे, यरूशलेम कोन वयो आहे। जे तूं राति जे हिस्से में वयो आहे त ॿुधाए त मस्जिद अक़सा में दर केतिरा आहिनि ऐं दरियूं केतिरियूं आहिनि।
अल्लाह अल्लाह हिनन सवाल करे बस कयो अल्लाह ताला जे कुदरत दे निहार मुझे महबूब मुस्तफा जे आडो मस्जिद अक्सा आई या कान आई जवाब दे आई या कान आई मुझो मुस्तफा उते वेठो आ मुझो महबूब बुधाइंदो तो वजे त हेतरियूं दरियूं हन हेतरा दर हन ही पीलर हन हो सोचन ऐं गणन में पूरा थिया मुझो मुस्तफा मुर्की बुधाए रहियो आ इहो मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो या वडी गाल न हुई पर उन्हनि कुफार जे ला वडी गाल हुई त महबूब रात जे थोड़े हिस्से में हितां खां हितां वया गाल करण जो मकसद हिकड़ो बयान तो कयां त उन्हनि के जडे महबूब जवाब दिनो उन्हनि जवाब बुधो भी जवाब सच्चो हुयो या न हुयो जवाब दियो जवाब भी सच्चो हुयो सवाल कयूं जवाब भी मिलियो पर पोइ बि चयूं त न ईमान कोना दऊं अॼु ॾींहं ताईं निहार सवाली सवाल कंदा था रहनि तूं जवाब ॾे जवाब सचो आहे पोइ बि न करे पहुता अथनि छो इहा छिक जेका शुरू थी आहे इहा छिक ख़तम थियण ॾाढी ॾुखी आहे तवज्जह कजा हाणे मां मोटी अचां पंहिंजे असली बयान ऐं मक़सद जे मथां मुझे मदीने जे ताजदार अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलामो अचो हाणे इश्क जे मंज़िल में कुॾी काहे पऊं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात खे मेराज कंहिं करायो चओ अल्लाह अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात क़ुरान करीम जी आयत मुबारक में पहिरीं महबूब जो ज़िक्र न पहिरीं पंहिंजे ज़ात जो ज़िक्र कयो सुब्हानल्लज़ी असरा पाक है उहा ज़ात जह सैर करायो मुझा दोस्त अजीज अल्लाह जे ज़ात पंहिंजे कुदरत जो जिक्र कदे कायनात के बुधायो मुझे बेनियाज रब के खबरात सवाल करण वारा सवाल कंदा अल्लाह जे ज़ात बाबरकात कायनात के बुधायो सैर करण वारे दे न निहारियो सैर करण वारे दे निहारियो त केरा जेकरे दिल में सवाल तो अचे असा आशिकन वटि त कोई सवाल कोने असा त चऊं था त मुझो महबूब मुस्तफा रहा कोई ला मकान जो आ असा जो त ईमान ही अकीदो आ हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात असली रहा कोई उतहु जा जे उतहु जा रहा को न हुजन हा त नालैन मुबारक गॾु खणी छो वञन हा अञा तो के सौली सिंधी में करे बुधाया से मुराद अली शाह जे बंगले ते कदे वयो आ जेके वया हो बुधायो से हसन अली शाह जे मां मुखालिफ कोन हा जो सभई चुप था कयो त मता सुभाणे शाहिदी ॾियणी पइजी वञे बाबा सजण साईं जो फ़कीर हा अदब वारो हा सैयद सादात जी इज्जत करण वारो मिसाल ॾेई तव्हांखे सम्झायां थो भला नालो नथो वठां था जे मां चवां त डॉक्टर सतार राजपर जो त तव्हां चओ त पंहिंजे माइट जो नालो थो खणे हलो छॾियो उन्हनि खे मूंखे ॿुधायो कंहिं अमीर MPA MNA जे बंगले में वञिबो आहे जॾहिं वेंदा हो बंगले जे ॿाहिरों हिकिड़ा कमरा वरी ॿिया कमरा वरी ॿिया कमरा वरी ॿिया कमरा आख़िर में हिकिड़ो ख़ासि कमरो हूंदो आहे या न एतिरो त ॿुधायो ख़ासि कमरो हूंदो आहे या न मूं जहिड़ा ग़रीब सफ़ा ॿाहिरि बूट लाहे ईंदा थोड़ा मथियां वरी अॻे दर ते अञा थोड़ा मथियां वरी अॻे दर ते अञा थोड़ा मथियां वरी अॻे दर ते पर जेको सफ़ा ख़ासि कमरो हूंदो आहे उन में जुती पाए केरु बि कोन वेंदो आहे इहो सचो आहे या न पर जॾहिं उते वञिबो आहे ॾिसबो आहे त जेको अंदर वेठो आहे हुन जे पेर में जुती पई आहे उहा बि ताज कंपनीअ जी 60-70 रुपए जी घणी महांगी बि कान हूंदी आहे अज़ीज़ाने मन 5000 जो बूट पोइते लाहे आहे 10,000 जो बूट पोइते लाहे आहे छाजे करे पोइते लाहे आहे जो अंदर जंहिं कमरे में वञी रहियो आहे उहो तुंहिंजो कमरो नाहे ऐं अंदर जेको वेठो आहे उहो 60 रुपए जी ताज कंपनीअ जी जुती पायो वेठो आ परवाह ही काने का छाजे करे काने जो कमरे जो मालिक भी पाणा त कालीनन जो मालिक भी पाणा जेको मालिक पाण हूंदो आहे 10 रुपए जी जुती पाए उन जी मर्ज़ी आहे 30 जी जुती पाए उन जी मर्ज़ी आहे पोइ ज़रा गौर त कर उन रात जे मथां जॾहिं सिदरतुल मुंतहा ते जिब्रील बीही रहंदो आहे
जवाब दे जिब्रील बीही रहंदो आ मुझे महबूब मुस्तफा जी नलैन उन खां भी मथे परवाज करे वेंदी आ। हिकिड़ो सवाल कयां तो खां जिब्राइल बीठो छो आ माण्हू सादा वेठा हो पर खोड़ पढ़िया लिखिया भी वेठा हो उन्हनि खां सवाल तो कयां सादा त वीचारा आहिनि ई दीवाना पक सम्झाए सादो पहिरीं तकड़ में जन्नत में वेंदी हे जेको गरीब थई न दिल जी ॻाल्हि तो ॿुधाई हे गरीब पहिरीं तकड़ में जन्नत में वेंदो गरीब जेको आ ख़बर थई छो हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो ऐ अल्लाह जे थोड़न नेमतुन ते खुश थियण वारा अल्लाह वट छा कोने चो सब कुछ अल्लाह बादशाहन जो बादशाह हुआ जेके गरीब के वेलो दे तो वेलो नथो दे सुबह जो दुधड़े सामानी खादई भाजी कुकड़ 8 दे 15 दे मस थो दिसे तदे दुध चाहे खाई चवे तो मुजा रब तुजा लख एहसान सुने शेर खुदा फरमायो ऐ अल्लाह जे थोड़न नेमतुन ते शुक्र करण वारा तू खुश नसीब आहीं दुनिया में अल्लाह तो के थोड़ो दिनो आ तो खुशी सां कबूल करे शुक्रानो अदा कयो कयामत जे दिहाड़े रब तुझे थोड़न नेकन ते राज़ी तोखे करे जन्नत में मोकले छॾींदो। रब चवंदी त मूं वटि सभु कुझु हुयो पर तोखे सॼी उमिरि हारी करे छॾियो मूं वटि सभु कुझु हुयो पर सॼी ज़िंदगी तोखे मज़दूर करे छॾियुम वेलो हूंदो हुई वेलो कोन हुई पर पोइ बि कुझु ते कोन हुई तॾहिं बि ख़ुशि थी खाई चवंदे मुंहिंजा रब तुंहिंजा लख एहसान अल्लाह चवे थो जॾहिं तो ई मूंसां का शिकायत न कई त अॼु मां बि तोसां शिकायत नथो कयां मूं वटि सभु कुझु हुयो तोखे थोड़ो ॾिनुमि तूं राज़ी थिए अॼु तूं बि थोड़ियूं नेकियूं खणी आई मां बि राज़ी थी थो पवां हल तूं फ़क़ीर झट में जन्नत जा मज़ा हली याद रखी चल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फ़क़ीरीअ जो मज़ो ई पंहिंजो आहे मां अर्ज़ पे कयो ॻाल्हि हेॾे होॾे न थी वञे सिदरतुल मुंतहा जी ॻाल्हि पे करे तव्हां खां पुछुमि त जिब्राइल जे लाइ सभिनी उलमा खां ॿुधो आहे तव्हां हिते अहले इल्म वेठा हो सभु को मुंहिंजा दोस्त दलील ॾेई चवंदो आहे त लऊ दनऊ तो अनमिलत लहतरक़्तु या रसूल अल्लाह जिब्राइल दाह करे चयो ऐं मुंहिंजा महबूब जेकॾहिं सुईअ जे पाखड़े जेतिरो या वार जेतिरो या ज़रे जे बराबर भी मथे थींदुसि त छा थींदुसि मुंहिंजा नूरानी पर सभई चो नूरानी पर सभई कोन ॻाल्हायव न ॻाल्हाईंदो मां बि वेंदोमांव मुंहिंजा नूरानी पर सड़ी वेंदा कंहिं चयो चो जिब्राइल ॻाल्हा ॻाल्हा कंहिं चयो वरी चयो कंहिं चयो जिब्राइल चयो जिब्राइल केरु आहे चो नूरानी रुगी मलाइक न पर नूरानी मलाइकन जो भी नूरानी मलाइकन जो भी सरदार आहे उहो तो चवे महबूब मथे हलंदुसि पर जली वेंदा इते बिहारे तोखां ॻाल्हि पुछां जिब्राइल मथे वयो या कोन वयो चो कोन वयो डपो कहिड़ो हुयुसि मुंहिंजा पर सड़ी वेंदा जवाब ॾे मूंखे जेकॾहिं जिब्राइल जे जॻह ते हज़रत बिलाल हुजे हा त कहिड़ो जवाब ॾे हा ये गाल आशिकन जी तुझी जाए ना है इन जगह ते जे कदे सुनो बिलाल हुजे हाँ उनके खबर हुजे हाँ तमा मथे थींदुस तमुजा हे नूरानी पर सड़ी वींदा तदे खबर हुजूर के अर्ज करे हाँ त महबूब मथे नथो हली सघां या परन जी परवाह को न करे हाँ यार जे कदमन में चंबड़ी पवे हाँ केड़ी बोली में तो के समझाया त मलाइकन के अल्लाह अक्ल सलीम दिनो इंसान के अल्लाह मोहब्बत वारी दिल दिनिया दर्द वारी दिल दिनिया इश्क वारी दिल दिनिया दीवान पा अल्लाह इंसान के दिनिया मस्तानो रब इंसान के कयो मजनू अल्लाह इंसान के कयो मुझा दोस्त अजीज जन वट अक्ल हुंदो उहे अक्ल हलाइंदा हन पर जिन वट दीवान पहुंदी उहे अक्ल न हलाइंदा हन पर पंहिंजी जान बच्चा माल पंहिंजे यार ता कुर्बान करे छॾींदा हन
जिब्राइल बीही रहियो, मथे को न वियो। नूरानी मलाइकन जो सरदार नूर जो ठहियल मथे वञी न सघियो। मुझे महबूब जे कदमन में जेका नालैन मुबारक आ, उहा नालैन मुबारक छा जी ठहियल आ? जवाब दे। कुछ त ॻाल्हायो। मां घणो तैयार थी आयुस, पर तहां मूंखे पाणे रोकियो था पिया। अज़ीज़ान मन महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे कदमन में जेका नालैन मुबारक आ, उहा छा जी ठहियल आ? चओ चमड़े जी ठहियल आ। चमड़ो छा जो आ? भले चओ बकरीअ जो आ। बकरी किथों जी आ? चओ मके जी आ। मके जे शहर जी आ या जबलन जी आ? चओ जबलन जी आ। जबलन जी झंगलन जे बकरीअ जे चमड़े जी नालैन ठहियल आ। मुझे करीम मुस्तफा जे कदमन में आ। सिदरतुल मुंतहा ते पहुंचण खां बाद नूरानी मलाइक जो सरदार अर्ज तो करे, महबूब मुंहिंजा पर सड़ी वींदा। जिते मलाइकन जे सरदार जा पर सड़ी रहिया आहिनि, ॿुधाए त मुंहिंजे महबूब जी नालैन मथे वञी रही आ या कान वञी रही आ? अञा भी तो के समझ में न अचे। ॿुधाए त मुंहिंजे मुस्तफा के कपड़ा पातल हुया या कोन हुया? जवाब दे। ॻाल्हाए न, जवाब दे। ओ मुसलमान गौर कर। हुजूर के जेके कपड़ा पातल हुया, छाजा पातल हुया? खाद अज जे लफ्ज़न में चओ त खादीअ जा पातल हुया। उन वक्त जे लफ्ज़न में टाट जा पातल हुया। ॿुधाए त हज़रत जिब्राइल जा पर ताकत वारा या मुस्तफा जा कपड़ा ताकत वारा? छा थियो अथई? अज़ीज़ान मन जे जगह ते जिब्राइल मलाइकन जे सरदार जा पर सड़ी रहिया आहिनि, मुंहिंजे महबूब मुस्तफा जे जिस्म सां लॻल कपड़े के भी कुछ को न थी रहियो आ। जिब्राइल वेही रहियो आ। मुंहिंजे मुस्तफा जा कपड़ा जिस्म सां गॾु लामकान ते हलिया आहिनि। अल्लाह ताला पंहिंजो निज़ाम महबूब जो मेराज, बस मां समझी साणे तो हाणे मां मोटा तो पोइ थिए। महबूब जो मेराज अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे कुदरत में मख्फी रखियो या कोन रखियो? मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सवाल भी पाण थो कयां, जवाब भी पाण थो ॾियां। अल्लाह ताला मख्फी रखियो या कोन रखियो? चओ बेशक मुंहिंजे रब जन खां मख्फी रखियो तन खां रखियो, जन खे ॿुधायो तन खे ॿुधायो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, महबूब जंहिं बुराक ते सवार थिया, ओ बुराक किथों आयो? चो जन्नत मां आयो। बुराक जन्नत मां आयो, हबीब मथों सवार थिया। उन बुराक जो रसो वठी लगाम वठी हलण वारो केर आ? चो मलाइकन जो सरदार, मलाइकन जो सरदार जिब्राइल आ। जिब्राइल मुझे महबूब जो लगाम वठी हलण वारो आ। महबूब जॾहिं मस्जिद अक़सा में पहुता, भला एतिरो तो खुदा के मञ, ॿुधाए सभई नबी अॻु में उते पहुता या कोन पहुता? कुछ तो खुदा के मञो ॻाल्हायो। भला तहां ही खड़ी ॻाल्हायो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। जॾहिं न जवाब न मिलंदो आ, वो मौलवीअ खे ॿ कम करणा पवंदा। या त अखियूं मूंढे तकीर करे चए त बस मां मौसम शाह जे मुकाम में वेठो आहियां। अखियूं मूंढे तकीर करे माण्हू वेठा हो, जवाब कोन था ॾियो। एतिरा पढ़िया लिखिया मां तव्हां खां पुछां थो त महबूब जॾहिं मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा पहुता त उते तमाम कमो बेश 1.25 लाख नबी अॻे ई मौजूद हुया या कोन हुया? ईअं ॻाल्हायो न। अॻ में मौजूद हुया? बेशक हुया। हाणे ॻाल्हाईंदो त ॻाल्हि खुलंदी भी समझ में ईंदी। ॿुधायो त उन्हनि जूं कबरूं काथे काथे ठहियलूं आहिनि? बेशक ख़बर नाहे। पूरी दुनिया जे खिते खिते में उन्हनि जूं मज़ारूं पखड़ियलूं। कंहिंजी कहिड़े मुंहिंजा दोस्त खंड में, कंहिंजी कहिड़े मुल्क में। ॿुधाए त पंहिंजे पंहिंजे कबरुनि में मौजूद हुया। हेॾे महबूब मुस्तफ़ा मेराज जे लाइ राति जे टाइम ते मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा अची रहियो आ। तमाम अंबिया अॻे ते पहुता। मूंखे ॿुधायो त उन्हनि खे इत्तला कंहिं ॾिनो त हिन टाइम ते हिन घड़ीअ ते मुंहिंजो मुस्तफ़ा उते पहुचंदो ऐं उहे उते अॻु में पहुची विया।
जवाब दियो कहीं उन्हनि खे ॿुधायो फिलहाल चुप थी करे हिकिड़ो ई जवाब ॾींदे त अल्लाह उन्हनि खे ॿुधायो। पोइ जे अल्लाह उन्हनि खे ॿुधायो त पोइ तोखे चवण में आसानी थी पई त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अंबिया खां इस्तक़बाल मुंहिंजे रब उन्हनि खे करायो। हाणे ॿुधा त मुंहिंजे बेनियाज़ रब क़बरुनि मां उथारे जंहिं महबूब जो इस्तक़बाल करायो जन खां करायो। ॿुधा उहे जिस्म सां आया या रूह सां आया? ॻाल्हायो न, ॻाल्हायो। जेकॾहिं तूं चवीं तो रूह सां आया त पोइ ॿुधा मुंहिंजो मुस्तफ़ा जिस्म सां आयो या रूह सां आयो? छा थियो अथई मुसलमान? अखियूं खोल। जेकॾहिं तुंहिंजो अक़ीदो आहे त नबी तमामु रूहानी तौर ते आया त मुंहिंजे मुस्तफ़ा जे लाइ छा चवंदे बि अब्दी ही क़ुरान में लिखियो पियो आहे, पोइ त तोखे क़बूल करणो पवंदो त मुंहिंजो मुस्तफ़ा बि रूह सां आयो आहे। न न, मुंहिंजे मुस्तफ़ा जो मेराज जिस्मानी आहे। जॾहिं जिस्म सां मुंहिंजो मुस्तफ़ा मस्जिद अक़सा में पहुतो आहे त तमामु अंबिया बि पंहिंजो सलामतीअ सां जिस्म वठी उते पहुता या न पहुता? जेकॾहिं तूं तो चवीं त रूहानी तौर ते पहुता त पोइ महबूब निमाज़ रूहनि खे पढ़ाई जा। जवाब ॾे। मुंहिंजे ख्याल में ॿाराड़ी जो माहौल आहे। मां ॻाल्हि जेका पियो कयां सां शायदि तमामु घणी मथे आहे, इन करे मूंखे मथी ॻाल्हि न, मूंखे इहा ॻाल्हि करणु घुर्जे हिते त महबूब जॾहिं रस्ते में पहुता त जिब्राइल खां पुछो, जिब्राइल हे माण्हू जन जा हेॾा वॾा पेट थी विया आहिनि, हिननि खे मलाइक पत्थर हणी कुटीनि था, छो था कुटीनि? त जिब्राइल अर्ज़ कयो महबूब हे उहे व्याजी आहिनि जेके हीअं कंदा हुआ हीअं कंदा हुआ। मुंहिंजे ख्याल में हिते अहिड़ी का ॿोली सादड़ी हलंदी, बाक़ी जेका मां ॻाल्हि पियो कयां शायदि उहा मथी ॻाल्हि आहे। बस मां मोटा थो पोइ ते अज़ीज़ाने मन हिकिड़ी ॻाल्हि मूंखे करण ॾे। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना तमामु अंबिया पंहिंजे क़बरुनि में मौजूद हुया। उन्हनि खे उते मुंहिंजे करीम रब इल्म अता फरमायो, यानी पंहिंजे क़बरुनि में रहंदे हो मके जे गलनि जो इल्म ॼाणनि पिया। इनखे इल्म ग़ैब चइबो आहे या कोन चइबो आहे? उन्हनि खे राति जी बि ख़बर आहे, टाइम जी बि ख़बर आहे, मिंटन जी भी खबर आ, सेकंडन जी भी खबर आ। तमामु अंबिया मुझे महबूब खां कुछ घड़ियों अग में पहुंचन था। हबीब फरमाइन था मस्जिद हराम खां निकरा तो मररत बि क़ब्र मूसा व क़ाइम युसल्ली फी क़ब्रिही। मां जॾहिं मूसा कलीमुल्लाह जे क़ब्र खां लॻयुसि, उहो पंहिंजे क़ब्र में निमाज़ पढ़ी रहियो हो। मूसा पंहिंजे क़ब्र में निमाज़ भी पढ़ी रहियो आहे। ऐं जवाब ॾे मुंहिंजे महबूब जे अचण खां अॻु में वरी अक्सा में इस्तक़बाल भी करे रहियो आहे। जॾहिं तमामु अंबिया पंहिंजे पंहिंजे क़बरुनि में रही करे मुंहिंजे मुस्तफ़ा जे तमामु प्रोग्राम खां वाक़फ़ियत रखनि था त केर रखंदा आहिनि? मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे मुस्तफ़ा जे पोयां बा जमायत निमाज़ पढ़नि था। भला इहो हिकिड़ो जुमिलो ॿुध, निमाज़ फर्ज़ केॾी महिल थी? महबूब अल्लाह मकान ते अॻु में विया या अक़सा अॻु में विया? जवाब ॾे। न ॻाल्हाईंदे पोइ मां चयो तव्हां त भले न ॻाल्हायो पर हिननि खे छा थियो आहे? तव्हां त खणी न ॻाल्हायो, ख़बर कान नयूं ॻाल्हियूं आहिनि, पर इहे जेके राति ॾींहं जलसंदे जा पियल आहिनि उहे छो नथा ॻाल्हाइनि? महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो मुंहिंजे महबूब खे निमाज़ 50 वक़्त, भला इहा पक थो त मेराज जे राति मिली? ही काथे मिली? लामकान ते मिली न? मस्जिद अक़सा त हुजूर मस्जिद हराम खां आया। हाणे भला गौर कर, निमाज़ त मिली जॾहिं लामकान ते पहुता, महबूब निमाज़ मिली पोवा इमामत अॻु में कराई आहे। निमाज़ त पो मिली आहे, इमामत अॻु में थी रही आहे। तोखे भला सवली ॿोली में समझाया, ओ मुंहिंजे महबूब सां बराबरीअ जो तसवुर करण वारा ज़रा पंहिंजे दिमाग़ जूं अखियूं खोल। उम्मती उनखे चइबो आहे जो महबूब ऐलान करे ऐं बाद में निमाज़ पढ़ंदो आहे। नबी उनखे चइबो आहे जो ऐलान बाद में थींदो आहे, अॻु में अंबिया जी इमाम कराईंदो आहे।
केड़ियूं भेटूं यार कंदे मूसा ओ मुझो दिल पर का बीशया समय सिंगार जी भी हो लखे सिंगार जी भी हो मुझे आका जो सिंगार का बीशया हाणे तो वारी तकरीर ते सादिय ते बस मां लही आयुस मोटी तो अचा पोइते मुझा दोस्त अजीज मेराज जी रात मुझे करीम मुस्तफा अरशन ते कंखे याद कयो चो गुनाहगार उम्मत खे कंखे याद कयो जवाब दे तोखे खोले ॾाढो ॿुधाइण पे चाहम पर को न ॿुधई तोखे अंदाज़ो ही खुदा जो कसम कोने त रब तोखे महबूब जे सदके इज्जत केतरी ॾिनी आहे जेॾी महिल जिब्राईल मथे नथो हले मुझा आका मुझा पर था सड़न त मुझो मुस्तफा उन खां पुछे तो ऐ जिब्राईल हलण जी ताकत त कान थई पर को कमुकार अथई त ॿुधाए को कमुकार अथई त ॿुधाए तवज्जो कर जिब्राईल खे छा पियो घुर्जे उहो चवे त महबूब अल्लाह जे दरबार मां बस मुंहिंजे लाइ महिरबानी कराए अञा मुंहिंजे ताकत में इज़ाफ़ो करायो न न जिब्राईल खे अॼु ख़बर पई जिब्राईल खे अॼु ख़बर पई त महबूब ॾिसंदो त सदाई हुयुसि पर महबूब जो असुल चेहरो त अॼु ज़ाहिर थी रहियो आहे आशिकन ऐं उशाकन जी सादन लफ्ज़न में ॻाल्हि ॿुध जिब्राईल जो ड्रिनो त मुंहिंजा पर सड़ंदा छा खां पर सड़ंदा कुर्बे खुदा में त सदाई रहंदो हुयो खुदा जे कुर्ब में त सदाई रहंदो हुयो अॼु कंहिंजो डपु थी रहियो आहे ओ चरिया जेॾी महिल मुंहिंजे महबूब खे मस्जिद हराम खां गॾु वरितई त मुंहिंजे महबूब जो बशरी लिबास ॾिठई बशरी सूरत ॾिसी उन सां गॾु हलंदो आयो जॾहिं मुंहिंजे महबूब खे अरशन जो सफ़र कंदे ॾिठई त मुंहिंजे महबूब जी उन नूरानी सूरत खे गॾु ॾिसंदो गॾु अचे जॾहिं सिदरतुल मुंतहा ते पहुतो ॾिठई त बशरियत जी हद अक़सा में ख़त्म थी वई नूरानियत जी हद सिदरा ते ख़त्म थी वई जेॾी महिल मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहो असली रूप उहो असली जेको पर्दो हिजाब जे इश्क जो हुस्न जमाल जो पर्दो जॾहिं अल्लाह थोरो परे कयो त जिब्राईल जो ॾिठो त हुन ॾिठो त हे त बशरियत भी ना है हीअ त नूरानियत भी ना है महबूब मुस्तफ़ा जे जलवन जो रुगी हिकिड़ो जलवो ॾिठई तव्हां हुज़ूर जे जलवन खे ॾिसी कई त या रसूल अल्लाह अगरि हिकिड़ो सेकंड भी हिकिड़ो मिंट भी या हिकिड़ो ज़रो भी मथे हलंदुसि त मुंहिंजा पर सड़ी वेंदा कीअं सड़ी वेंदा मुंहिंजे मुस्तफ़ा जे जलवन खे ॾिसी चई त न जलवन जाॾो मुंहिंजा पर भी सड़ी ख़त्म थी वेंदा खबर ना है तुझे ज़हन में छा हो अल्लाह छा हो बहरहाल मुझा दोस्त अजीज हुजूर जे दरबार में सवाल कहिड़ो कयई मुझा आका कुछ भी न खपे हिकिड़ो सवाल आ कहिड़ो सवाल आ जॾहिं क़यामत जो ॾींहुं हुजे मां जिब्राईल जा पर हुजन सिज नेज़े जे बराबर हुजे उहा पुलसरात जेका वार खां सन्ही तरार खां तिखी मुझा महबूब तुझे उम्मत के उन तां गुज़रणो आहे महबूब मुंहिंजी दुआ इहा अल्लाह जे दरबार में पूरी कराए दे त पर मां विछाया मुझे नूरानी परन जे मथां तुंहिंजा ही किना कोझड़ा गुज़री हली जन्नत में ऐश कने हाणे पंहिंजे अंदर में जाती पा टको ई कोन था लहूं पर क़यामत जे ॾींहुं भी नबी नफ्सा नफ्सी जे आलम में हूंदा सिज नेज़े जे बराबर हूंदो पर हुजूर जो गुनाहगार उम्मती भी जिब्राईल जे परन जे मथों चढ़ी पो जन्नत में पहुचंदो पर इमाम अहमद रज़ा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह उन त हद करे छॾी इश्क जी उहो पियो चए जॾहिं पुलिस रात तो टुपा त जिब्राईल जा पर हुजन पर परन खे बि ख़बर न पवे मां ईअं वञी पहुचा ऐं अहमद रज़ा खान कीअं पहुचंदे चए थो जॾहिं महबूब मुस्तफ़ा जो चेहरो आॾो हूंदो त जिब्राईल जे परन जी कहिड़ी ज़रूरत आहे
इश्क दी मंजिल अगे अगे काज़िया केड़ा मसला दसे दे। अजीज दोस्त हिकड़े मिंट जे ला पंहिंजे पाण दे निहार वरी मुझे महबूब मुस्तफा जे कुर्ब दे निहार। खुदा जो कसम कुंतुम खैर उम्मतिन, अल्लाह कुरान में चयो महबूब तुझी उम्मत भलिया। मौला असां त बुछड़ा हूं, मौला असां त गुनाहगार किन्ना कोजा। रब तो चए भाड़ियो मां तहां दे थोड़ी थो ॾिसां, मां त पंहिंजे यार दे थो ॾिसां, मां तहांजे ऐबन दे नथो ॾिसां, तहांजे गुनाहन दे न नथो ॾिसां, मां त पंहिंजे महबूब जे प्यार दे थो ॾिसां। तहां गुनाहन जी इंतहा करे छॾी, पर मुझे मुस्तफा रातिन जो रातियूं जागी दुआउनि जी इंतहा करे छॾी आहे। रब चवे थो ऐ बेक़दर ऐ बेवफा, तोखे कहिड़ी ख़बर त मुझे मुस्तफा जे ओजागर जो कहिड़ो क़दर आहे। पंहिंजे महबूब जो क़दर मां रब न कंदुसि त ॿियो केरु कंदो। तो वटि क़दर कोन्हे मुझे महबूब मुस्तफा जे दुआउनि जो। यादि रखी छॾ हे अॼु बि जेको तुंहिंजे अंदर में न ईमान जो ज़र्रो मौजूद आहे, जो महबूब जो नालो ॿुधी थो दिलि ठरी थी पवई, इहो तुंहिंजो कमाल न आहे, इहो बि मुझे मुस्तफा करीम जे उन दुआउनि जो कमाल आहे। यादि रखी छॾ। इन करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात महराज जे राति दुआ घुरियो मुझा करीम रब मां मुस्तफा खे महराज कराए, मुझे गुनहगार उम्मत खे भी को महराज कराए। गुनाहगार उम्मत ला मुझो करीम मुस्तफा दुआऊं हिते भी घुरे त हुते भी घुरे। तू जॾहिं वज़ीर आला या कंहिं MPA में वटि पहुचंदो हुई, रुगी कपड़ा छंडण में पूरो हूंदो हुई, सभिनी खे विसारे छॾींदो हुई। रुगी बच्चा मस यादि हूंदा अथई, का नौकरी वठां पुट जे लाइ, का नौकरी वठां भाइटे जे लाइ, सौट जे लाइ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो मदीने जो ताजदार फर्श ते त गुनाहगारनि खे कोन विसारे, अर्श ते त कोन विसारे, पर अल्लाह मकान ते भी मुझे मुस्तफा गुनाहगारन के कोन विसारियो आ। जेको फर्श ते नथो छॾे, अर्श ते नथो छॾे, ला मकान ते नथो विसारे, ॿुधाए त हो फर्श जे हेठां जन्नत में वरी कीअं विसारींदो। चो ओ जन्नत में पैर न पाईंदो, हाय जैसी उम्मत न छॾाईंदो। वाह मुझे आका जो आ प्यार गुनाहगारनि सां, आ मुझे सुणल जो आ प्यार किननि को झिड़नि सां। चो जन्नत में पैर न पाईंदो, जैसी उम्मत न छॾाईंदो। वाह मुझे दिल पर जो आ प्यार गुनाहगारनि सां। हूंदो खुदा भी जलाल में, अल्लाह हूंदो खुदा भी जलाल में, हादी असां उन हाल में है कलीम बेन ॻाल्हाईंदो। आका उम्मत छॾाईंदो, चओ बाग मुझे दिल पर जो आ प्यार गुनाहगारनि सां। वाह मुझे सुणल जो आ प्यार किननि को झिड़नि सां। मैं अली मोहम्मद वीचारो त दीवानो चवे तो सजो चो, पर मुंह में भी दम कोने को। अज़ीज़ाने मन मां अर्ज पे कयो त मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अर्शन ते भी दुआ घुरी, फर्शन ते भी दुआ घुरी, अज ला मकान ते मुझो मुस्तफा दुआ